जेकी इलेक्शन जेकी आहे उहा सिंध बार काउंसिल जी आहे ऐं उन में जेको पैनल आहे असांजो जेको पैनल आहे प्रोग्रेसिव लाइ जेको पैनल आहे उन में जेको असांजो नवाबशाह खां जो बीठल आहे असांजो ज़िया हुसैन लंजा साहब बीठल आहे ऐं खैरपुर खां यासिर अरफाचर आहे सखर खां कुर्बान मदी मलाणो साहब आहे ऐं घोटकी खां अब्दुल रज़ाक महर साहब आहे ऐं सखर खां ॿियो आहे शफ़क़त रहीम साहब आहे ऐं डिस्ट्रिक्ट नशोर फरीद खां अब्दुल सत्तार दुरानी साहब आहे ऐं इंशाअल्लाह ताला शाम 5 बजे जेको वोट कंदा इंशाअल्लाह प्रोग्रेसिव जेको लायर आहे उहो इंशाअल्लाह फतेह जो निशानी कंदो ऐं इंशाअल्लाह उहो ई खटंदो ऐं सॼी सिंध में कामयाबी आणींदो इंशाअल्लाह ताला। हल्का बार एसोसिएशन में इलेक्शन जो माहौल तमाम बेहतरीन नमूने से पे हले, पोलाइट नमूने से पे हले। सब दोस्त जो आन ब्रॉडकास्ट करने के लिए मरहले वारे अचन था पिया ऐं असां पंहिंजो प्रोग्रेसिव लायर्स पैनल के फुली सपोर्ट क्यों पिया, असांजा दोस्त भी उनके सपोर्ट कन पिया। इंशाअल्लाह ताला अज उन्हनि जी जीत थी, प्रोग्रेसिव लायर पैनल की विक्ट्री थी इंशाअल्लाह। नजीब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त अज जो सॼी सिंध में सिंध बार इलेक्शन जो है वह थी रही है ऐं असीं हिते कंडियारो बार में बीइंग दी जनरल सेक्रेटरी ऑफ तालका बार एसोसिएशन कंडियारो प्रोग्रेसिव लायर पैनल के सपोर्ट पियो कयां, जैमें असांजा मोहसन असांजा अॻुवाण ऐं असांजा महबूब लीडर मोहतरम ज़िया हुसैन लंजार साहब डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद खां कंटेस्ट कनि पिया, यासिर अरफाचर साहब उहे डिस्ट्रिक्ट खैरपुर खां कंटेस्ट कनि पिया, अब्दुल सत्तार दुरानी साहब उहे डिस्ट्रिक्ट नशोर फरीद खां कंटेस्ट कनि पिया, अब्दुल रज़ाक महर साहब डिस्ट्रिक्ट घोटकी खां सपोर्ट कनि पिया कंटेस्ट कनि पिया, कुर्बान अली मलाणो साहब उहे सखर का कंटेस्ट कन पिया ऐं शफ़क़त रहीम साहब उहे सखर का कंटेस्ट कन पिया। असीं सब दोस्त जो प्रोग्रेसिव लायर पैनल के सपोर्ट करे आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼोकी शाम जेका आहे उहा फतेह थींदी, उहा प्रोग्रेसिव लायर पैनल जी फतेह थींदी। सर दोस्त सोशल मीडिया ते कल खां इहो तनक़ीद कर पिया था फेयर इलेक्शन के बारे में या प्रिजाइड आहे हिते माहौल कीअं आहे? सर अल्हम्दुलिल्लाह हिते बेहतरीन माहौल आहे। कंडियारो बार में हमेशा जेका इलेक्शन उहा फेयर ऐं ट्रांसपेरेंट रही आहे ऐं असां वटि अहिड़ो को बि इशू कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन इलेक्शन आहे। मुखालफ़न के ॿियो कुझु आहे कोन उन्हनि वटि उहो सम्झनि था त जेको ॾींहुं जेको आहे उहो फतेह जो ॾियारो आहे प्रोग्रेसिव लायर पैनल ते ऐं इंशाअल्लाह सॼी सिंध में असीं फतेह याब कंदासीं। माशाअल्लाह जेको आहे सो माने इलेक्शन जो सुठो माहौल आहे ऐं असांजो हिकिड़ो पंहिंजो पैनल आहे जेको आहे सो प्रोग्रेसिव लायर पैनल मोहतरम अयाज़ मरी साहब जेको आहे असां उन पैनल जा आहियूं जेको आहे सो उन में मां डिस्ट्रिक्ट जो MMC जो डिस्ट्रिक्ट बार नौशारो फेरोज़ जो उम्मीदवार भी आहियां ऐं असां इंशाअल्लाह ताला सॼे दोस्तनि खे इहा गुज़ारिश